खानपुर सकाफ़ती रंगनि में रंगिजी वियो। उर्दू प्राइमरी स्कूल खानपुर में सिंध जे सकाफ़त सां मुहबत में एकता प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि इंचार्ज TEO मेल अब्दुल सत्तार आराई, स्कूल जे हेड मास्टर मोहम्मद असलम आराई, सैफुर रहमान आराई, उस्ताद नज़ीर अहमद आराई समेत केतिरनि उस्तादनि तोड़े शहर जे सियासी समाजी अॻुवाणनि शिरकत कई। सकाफ़ती प्रोग्राम में प्राइमरी उर्दू स्कूल में सिंध जो क़ौमी एकता ईद ॾींहुं मल्हाइण लाइ शागिर्दनि तोड़े गुलनि जहिड़नि शागिर्दाणनि पारां सिंध खे भेटा ॾींदे तक़रीरूं कयूं वयूं, टेबलोज़ पेश कया विया। क़ौमी गीतनि जीअं सिंध जीअं सिंधवार जीअं हो जमालो समेत मुख़्तलिफ़ क़ौमी गीतनि ते रक़्स कंदे वेठलनि खां ख़ूब दाद वसूल कयो। उर्दू प्राइमरी स्कूल जे शागिर्दनि तोड़े उस्तादनि चयो त सिंध असांजी माउ आहे, असांजो जीअण मरण सिंध अमड़ सां आहे। असीं सिंध जी सकाफ़त जेका हज़ारे साल पुराणी आहे उन सां पंहिंजी जान खां वधीक मुहबत कयूं था ऐं जेसीं दुनिया क़ाइमु आहे तेसीं असांजी सिंध क़ाइमु रहंदी। सॼी क़ौम सिरई जी ही शाद आहे। हिकु सिंध हिकु सिंध हिकु सकाफ़त, हिकु सिंध हिकु सिंध हिकु सिंध। जिसके रहने वाले आला तालीम याफ्ता और अपनी मिट्टी से मोहब्बत करने वाले हैं, अपनी सखावत सिंधी टोपी और अजरक से बेपनाह मोहब्बत करने वाले हैं। अपनी सखावत सिंधी टोपी और अजरक सिंध धरती कुदरती वसाइल से माला माल है। सिंध के वासियों ने हमेशा बाहर से आने वालों को अपने दिल में जगा दी। जीवे 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 हिकु सिंध हाँ शाबाश।